बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोफेसर डॉक्टर I Kanasro सियासी ॻाल्हि ॿोल करणी आहे त मुल्क जी जेका सियासी सूरताल आहे उन ते आउं पहुतो अचां। पहिरीं पाकिस्तान ऐं श्रीलंका पाण में दोस्त मुल्क आहिनि। श्रीलंका जेको हिकिड़ो जज़ीरानुमा मुल्क आहे ऐं बरसगीर जेके असीं नंढो खंड चऊं था उनजो हिकिड़ो मुल्क आहे ऐं उहो पाकिस्तान जो इंतिहाई वेझो दोस्त रहंदो आयो आहे। त हाणे गुज़िरियल हफ़्ते 10 ॾींहं खनि थींदा त श्रीलंका जेको आहे सो उहो तारीख़ में पहिरियों दफ़ो हू डिफॉल्ट करे वियो या निकिरी वियो मुल्क जो। ऐं मुल्क इन लाइक़ु न रहियो त हू पंहिंजा डेट्स जेके आहिनि या कर्ज़ जेके आहिनि से लाहे सघे ऐं जेकी इम्पोर्ट करे थो मुल्क श्रीलंका त हू इम्पोर्ट जा बिल ॾेई सघे। नाज़रीन, $500 मिलियन जो डिफरेंस आहे उनजे बैलेंस ऑफ पेमेंट में। ऐं मतिलबु त श्रीलंका जी जेका सरकार आहे उहा उन वटि एतिरो ज़रिए मुबादलो न रहियो जो हू ॿाहिरां इम्पोर्ट थींदड़ शयुनि खे जे लाइ जेका पेमेंट करणी आहे उहा करे सघे। नतीजे तौर ते हुनखे उधर ते शयूं मिलणु बंदि थी वियूं ऐं जेके छो त हू मुल्क जज़ीरानुमा मुल्क आहे, जज़ीरो आहे, इन करे हुनजा पंहिंजा जेके वसाइल आहिनि उहे महदूद आहिनि, इंतिहाई महदूद वसाइल रखे थो। ऐं उन महदूद वसाइल जे करे घणे क़दुरु हुनजी जेका मईशत आहे उहा इम्पोर्ट ते वधीक डिपेंड थी करे। त हाणे ॿाहिरां त घणियूं शयूं ॿाहिरां अचनि थियूं जंहिंमें पेट्रोलियम प्रोडक्ट्स जेके आहिनि से उहे सभिनी खां मथे आहिनि, टॉप ते आहिनि। ऐं खाजरू ते कारोबार हलाइण वारियूं जेके सभु शयूं आहिनि उहे तक़रीबन ॿाहिरां। ऐं इन करे उते खाधे जे इस्मनि जी, दवाउनि जी, पर वॾी जेका खोट पैदा थी उहा पेट्रोल प्रोडक्ट जी। पेट्रोल जी शॉर्टेज जे करे उते 3 किलोमीटर जी 1 लीटर तेल वठण लाइ 3 किलोमीटर जी वरी लाइनियूं लॻी वियूं ऐं सुबुह वठी शाम ताईं अवाम जेको आहे सो उहो उते खुआर पिए थियो उन्हनि पेट्रोल पंपनि ते। ऐं नतीजे तौर ते माण्हू आख़िरकार इन वॾे भूचाल खां पोइ माण्हू मछिड़िजी पिया ऐं उन्हनि मछिड़ियल माण्हुनि वज़ीरनि जा जेके आहिनि से घर साड़िया। जेको वज़ीर उन्हनि खे हथु पे आयो उनखे मारकुट पे कढियऊं ऐं उनजा कपिड़ा पे फाड़ियऊं। ऐं अहिड़ा फ़ोटोग्राफ्स तव्हां ॾिठा हूंदा आया आहिनि सोशल मीडिया ते। ऐं सूरताल इंतिहाई ख़राब थी वई, लूट मार शुरू थी वई। पेट्रोल पंपनि ते बाहियूं ॾियणु शुरू कयूं माण्हुनि ऐं इमलाकूं जेके आहिनि से साड़णु शुरू कयूं माण्हुनि। त माण्हू मछिड़िजी पिया। ऐं हालांकि अव्हांखे इहा ॼाण हुजणु खपे त श्रीलंका उहो मुल्क आहे असांजे बरसगीर में जिथे 99% माण्हू मतिलबु लिटरेसी रेट आहे। पढ़ाई जो रेट जेको आहे स्कूल गोइंग जेके माण्हू आहिनि उहे तक़रीबन 100% स्कूल गोइंग आहिनि ऐं उनखां बाद मतिलबु तालीम जो एतिरो हुते रुझान हूंदो आहे। लिखियलु पढ़ियल माण्हू आहिनि पर तंहिं हूंदे बि हुते हिकिड़ी अनारकी पैदा थी वई ऐं माण्हुनि में अनरेस्ट पैदा थी। ऐं अनरेस्ट माशी फ़ैसिलनि जे करे थी जेके फ़ैसिला उतां जी हुकूमतूं कंदियूं आहियूं। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त श्रीलंका उहो मुल्क आहे जेको बरसगीर जे जीअं ॿियनि मुल्कनि जी तारीख़ आहे ऐं जीअं उते बि लेगसी सिस्टम आहे, ख़ानदानी हुकूमतुनि जो जेको रहंदो आयो आहे, तीअं श्रीलंका बि ईअं आहे। जीअं पाकिस्तान आहे, जीअं इंडिया आहे ऐं जीअं बांग्लादेश आहे। त
त उते ख़ानदानी, पर हाणे इंडिया उन साइकिल खे ख़ानदानी जेके हुकूमतूं हलंदियूं आहिनि उन्हनि खे टोड़े ऐं हुते जेको हाणे हिन वक़्तु जेको आहे इंडिया जो सिलसिलो उहो ॿियो आहे। ऐं पर बांग्लादेश ऐं पाकिस्तान ॿई अञा उन साइकिल मां कोन निकिरी सघिया आहिनि। ऐं अव्हांखे ख़बर आहे त कॾहिं असांजे मुल्क पाकिस्तान में बि कॾहिं भुट्टो फैमिलीज़ या ज़रदारी ऐं भुट्टो फैमिलीज़ ऐं कॾहिं वरी शरीफ़ फैमिलीज़, ऐं हाणे रिसेंटली पाकिस्तान में पोणा 4 साल वरी नई एंट्री थी इमरान ख़ान जी। ॿिए तरफ़ पाकिस्तान जी सियासी सूरत हाल आहे त पाकिस्तान जी सियासी सूरत हाल बि इंतिहाई बिगड़ियल लॻे थी, बिगड़ियल आहे। PDM जी हुकूमत आहे जेका 11 पार्टियुनि जी तक़रीबन हुकूमत आहे ऐं गॾियल हुकूमत आहे। मुल्क जी इक़्तिसादी जेका सूरत हाल आहे उहा बिगड़ियल आहे ऐं मुल्क में महांगाई जो तूफ़ान आहे ऐं महांगाई जे तूफ़ान खे वधीक आणण जूं बि तयारियूं थी रहियूं आहिनि। हाणे इहा महांगाई हुई जंहिंजे करे PDM जूं पार्टियूं रोडनि ते निकितियूं ऐं हुननि लॉन्ग मार्च कया। पीपल्स पार्टीअ लॉन्ग मार्च कयो कराची खां वठी इस्लामाबाद ताईं, बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं हुनखां अलावा मरियम नवाज़ साहिबा ऐं हुनखां अलावा फज़लुर रहमान साहिबु इन लॉन्ग मार्च कया इस्लामाबाद ताईं। पर के लॉन्ग मार्च इस्लामाबाद ताईं पहुता के न पहुता, पर इन विच में ॿियो सियासी मूव पाकिस्तान में थियो जेको हुयो हुननि जे अदम एतमाद तारीख़, ऐं उहा अदम एतमाद तारीख़ नेठि कामयाबु थी वई। 11 अप्रैल खां वठी 9 ऐं 10 अप्रैल जी ॻाल्हि हुई त 9-10 अप्रैल खां पोइ वरी 11 अप्रैल खां पोइ पर हुकूमत जेको सिलसिलो आहे उनखे आउं ईअं थो चवां, अव्हां सां ॿुधाइणु चाहियां थो त हिन हुकूमत जॾहिं शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थियो ऐं शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थियण खां पोइ हुन तमामु घणियूं कोशिशूं वरितियूं आहिनि त पेर ॼमाइण जी हुकूमत पेर ॼमाए, पर लॻे ईअं थो त हीअ हुकूमत अञा पेर ॼमाइण में नाकाम वई आहे। उन खां पोइ तब्दीली जेका ॿी आई उहा पंजाब में आई ऐं पंजाब जी तब्दीली अजीब क़िस्म जी तब्दीली आहे। उते महीनो सवा गुज़री वञण खां पोइ बि उते अञा पंजाब में हुकूमत सही तरीक़े सां कोन ठही सघी आहे। उन सबबु आहे मुल्क जो सदर ऐं पंजाब जो जेको गवर्नर आहे, जेके ॿई PTI जा आहिनि, उहे बाक़ाइदगी सां उनखे पेर खोड़ न आहिनि ॾिना कंहिं बि सूरत में। हुकूमत जेका आहे ॿी जेका सूरत हाल आहे जेका महांगाई आहे, महांगाई जो जेको जिन हिन वक़्तु ॿाहिरि निकितल आहे उहो अञा ताईं क़ाबू में न आयो आहे ऐं लॻे थो त अञा उहो क़ाबू में न ईंदो, अञा बल्कि महांगाई वधंदी। छो त इमरान ख़ान जी हुकूमत वेंदे वेंदे कुझु अहिड़ा फ़ैसिला करे वई जो उन सां हाणे वरी ज़ाहिर आहे उन्हनि खे अंडू करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। छो त उन्हनि सब्सिडी ॾियणु शुरू कई हुई पेट्रोलियम प्रोडक्ट्स ते। पेट्रोलियम प्रोडक्ट जेका आहे उहा गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी मुशर्रफ़े ज़माने खां वठी इहा पॉलिसी इख़्तियार कई वई त जेको मार्केट रेट हूंदो साॻियो मार्केट रेट वरी अवाम खां वरितो वेंदो। इहा IMF जो शर्त आहे, वर्ल्ड बैंक जो शर्त आहे। सो इन शर्त जे साम्हूं रखंदे इन ॻाल्हि जो माशिम जेके माहिर आहिनि उहे ॿुधाइनि था त जेकॾहिं पेट्रोलियम प्रोडक्ट्स खे आलमी मार्केट जे मंडीअ जे हिसाब सां रखिबो त पोइ हिन वक़्तु इहो पेट्रोल जेको आहे सो 200 सवा 200 रुपए जो हुजणु खपे। त हिन मतिलबु थियो त हिन वक़्तु 150 रुपया जेकॾहिं पेट्रोल जी क़ीमत आहे त इहो असल में 200 रुपया में विकिरो थियणु खपे, पर उहो हुकूमत नथी करे सघे छो त वींदड़ हुकूमत इमरान ख़ान जी हुकूमत ॼण त इहा हिकिड़े क़िस्म जी जो हिकिड़ो बम जेको आहे सो पुरे वई, जेके माइंस चवंदा आहियूं माइंस लॻाए वई, जेके हिन हुकूमत जे लाइ लॻाए वई त हुकूमत जीअं पेर रखंदी त उहे माइंस जेके आहिनि से फाटी पवंदियूं ऐं हीअ हुकूमत न हली सघंदी। बहरहाल हुकूमत IMF सां मुआहिदो करण लाइ मञी रही आहे, यानी कि शहबाज़ शरीफ़ हुकूमत उहा वरी IMF सां मुआहिदो करणु थी वञे पई। IMF जो वॾो शर्त इहो आहे त
मुल्क में जेका सब्सिडी आहे उहा ख़तमु कयो, सब्सिडी न ॾियो। सो हिन मुल्क में पाकिस्तान में अजीब क़िस्म जी सूरत हाल आहे त हिते दवाउनि ते त सब्सिडी कोन थी ॾिनी वञे, पर पेट्रोलियम प्रोडक्ट ते सब्सिडी आहे ऐं ॿियनि लग्ज़रियस आइटम्स ते उन जी इम्पोर्ट बि आहे। त पाकिस्तान तमामु वॾो हिकिड़ो यानी जेको गैप आहे पाकिस्तान लाइ, जेका ज़रूरत आहे उहा को $1-2 बिलियन जी न आहे, पर उहा ज़रूरत 14 खां 15 बिलियन जी जेका ज़रूरत आहे हिननि जी, जेके ही बिल पंहिंजो इम्पोर्ट जो जेको बिल पेमेंट करण लाइ। त पाकिस्तानी हुकूमत बि हिकु त पंहिंजे पेरनि ते कोन बीह सघी आहे ऐं सियासी इंतशार तमामु, इक़्तिसादी जेको इंतशार आहे उहो बि तमामु मथे पैमाने ते आहे। ऐं हुकूमत सोचे पई त उहा लग्ज़री आइटम्स जेके आहिनि उन्हनि जी इम्पोर्ट ते पाबंदी हणे ऐं हणणु चाहे थी, पर पाबंदी IMF जो जेका पॉलिसी आहे फ्री इकोनॉमी जी पॉलिसी, त कंहिं बि तरह सां शयुनि जी चुरपुर ते पाबंदी न हणो। ज़ाहिर आहे IMF हिकिड़ो सरमायाकाराना निज़ाम आहे ऐं सरमायाकार कॾहिं कोन चवंदो त हुन जी ठहियल शयुनि ते पाबंदी मळे कोई मुल्क यानी कि कंट्रोल्ड इकोनॉमी रखे, छो त कंट्रोल्ड इकोनॉमी जो मतिलबु आहे त कैपिटलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो मौत। सो बहरहाल हीअ हिकिड़ी वॾी रांदि आहे, जंहिं रांदि में हिन वक़्तु पाकिस्तान जे मैदान ते लथल आहे, हीअ हुकूमत लथल आहे। हुकूमत रांदि कीअं थी खेॾे ऐं पंहिंजो पाण खे कीअं थी बचाए हिन मसइले मां, छो त लॻे ई नथो ॼण हिकिड़े वॾे ट्रैप में हीअ हुकूमत पाण फासी पई आहे, पर इहो ट्रैप हिननि पाण सिलेक्ट कयो आहे, छो त हिननि जे हुकूमत जे ख़्याल में IMF PDM जे ख़्याल में त इमरान ख़ान खां जान छॾण जे खां वधीक हीअ ट्रैप कोन्हे। सो हिन ट्रैप खे ॾिसी वठंदासीं, हिन ट्रैप मां निकिरी वेंदासीं, बल्कि इमरान ख़ान जो जेको हुयो एजेंडा हुयो उन खां बचूं। सो हुकूमत जो सियासी इंतशार ॾींहों ॾींहुं वधंदो वञे थो ऐं इमरान ख़ान बि जेको आहे उहो पंजाब में हुकूमत न ठही सघे, हुकूमत पेरनि ते न बीह सघे, उन लाइ हू पंहिंजूं हर क़िस्म जूं चालूं हले पियो ऐं उन में हुन जा ॿ वॾा मोहरा आहिनि, जेके आइनी मोहरा आहिनि। हिकिड़ो सदर आहे मुल्क जो ऐं ॿियो उतां जो गवर्नर आहे। गवर्नर खे त हटाए चुका आहिनि, पर अञा के जेके आइनी तकाज़ा आहिनि जेसिताईं उहे पूरी थियनि तेसिताईं उते उहो गवर्नर जो इशू आहे। हुकूमत अञा ताईं कोन ठही सघे, वज़ीर कोन खणी सघिया आहिनि ऐं तक़रीबन इन मामले खे को 2 हफ़्ता थी विया आहिनि त उते नून लीगी हुकूमत या गॾियल हुकूमत जेका आहे उहा अञा क़ाइमु कोन सघी। त हुकूमत खे इहो डपु आहे त खेनि टिशू पेपर वांगुरु इस्तेमालु करे विछलायो न वञे। नाज़रीन, इहो डेलिबरेटली बि इस्तेमालु कयां त इहो टिशू पेपर वांगुरु केरु हुननि खे विछलाइणु चाहे थो। ज़ाहिर आहे मुक़्तदर धुरियूं जेके आहिनि, इस्टेब्लिशमेंट जेका आहे पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जो पाकिस्तान जी सियासत में तमामु वॾो अमल दख़ल रहियो आहे ऐं हिन वक़्तु बि जॾहिं उन इस्टेब्लिशमेंट इहो बयानु ॾिनो त हुननि जो सियासत सां को वास्तो कोन्हे ऐं सियासी रांदि वञी सियासतदान खेॾनि, त अवां ॾिठो त इमरान ख़ान वञी धड़ाम करे वञी हेठि किरियो ऐं हुनखे किराए वियो। त छो त हुननि चयो त असां न्यूट्रल आहियूं, असां कंहिं बि क़िस्म में इमरान ख़ान जी मदद कोन कंदासीं ॿिए लफ़्ज़नि में। ऐं इमरान ख़ान रड़ियूं कयूं त न्यूट्रल न थियो ऐं मूंखे मुंहिंजी मदद कयो ऐं मूंखे बचायो। उनजा काफ़ी इंटरव्यूज़ आहिनि, ॻाल्हियूं आहिनि जेके ॿाहिरि आहिनि। हाणे इहो आहे त मामिलो पाकिस्तान जो सियासी मामिलो सुधरे कोन थो। पाकिस्तान जो इक़्तिसादी प्रॉब्लम तमामु वॾा ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि था। पाकिस्तान में हूअं त पाकिस्तान एग्रीकल्चर कंट्री आहे ऐं कुझु टाइम अॻु में पाकिस्तान सेल्फ सफिशिएंट रहियो फूड सिक्योरिटी में, पर हिन वक़्तु वरी बि अञा प्रॉब्लम आहे। हिन वक़्तु त पाकिस्तान में एग्रीकल्चर कंट्री हूंदे बि पाकिस्तान कॾहिं टमाटा ॿाहिरां घुराए पियो, कॾहिं पटाटा ॿाहिरां घुराए पियो, कॾहिं कणिक ॿाहिरां घुराए पियो ऐं इम्पोर्ट करे पियो। दवाऊं ऐं उन जा इंग्रीडियंट्स जेके आहिनि उहे बि मोस्टली ॿाहिरां ईंदा आहिनि पाकिस्तान में ऐं पाकिस्तान ॿिनि ते पाकिस्तानी एक्सपोर्ट खां वधीक उनजो जेको आहे सो वॉल्यूम आहे
इन करे पाकिस्तान जी जेका डेफिसिट बजट जेका बजट हूंदी आहे उहा डेफिसिट बजट हूंदी आहे ऐं गैप आहे। सो हाणे इहो आहे त ख़ुदा ख़ासिता जेकॾहिं सियासी इक़्तिसादी सूरत जीअं जो थी रही त पाकिस्तान जो हाल किथे श्रीलंका खां बि वधीक ख़राबु थी सघे थो। श्रीलंका में पाकिस्तान जो श्रीलंका त उहो मुल्क आहे जंहिंजा दुश्मन घटि आहिनि, पर पाकिस्तान उहो मुल्क आहे जेको दुश्मन जे घेरे में आहे। इंडिया हिकिड़ो वॾो दुश्मन मुल्क आहे जेको हुन सां लॻोलॻ आहे ऐं पाड़ेसरी आहे। हुनखां अलावा पाकिस्तान जी जेके ओलह वारियूं जेके सरहदूं आहिनि उहे महफ़ूज़ कोन आहिनि। ॾींहों ॾींहुं उन ते एक्टिविज़म जेका आहे दहशतगर्दनि जी उहा जारी आहे। सो लिहाज़ा अंदरूनी ख़लफ़शार ॿाहिरियां जेके चैलेंजिस इहे सभु गॾिजी सॼी ऐं इक़्तिसादी ऐं सियासी जेके प्रॉब्लम्स आहिनि इहे सभु हाणे इन ॻाल्हि जो हिकिड़ो इंडियो ॾियनि था, हिकिड़ो इंडिकेटर ॾियनि था त पाकिस्तान इंतिहाई ख़तरनाक सूरताल में वञी रहियो आहे। शेख रशीद जा बयान या वींदड़ हुकूमत जे वज़ीरनि जा बयान या इमरान ख़ान इहे सभु हाणे वरी स्टेजनि ते चढ़ी ऐं पाकिस्तान में खाना जंगी जी ॻाल्हियूं कनि पिया। त इहे सभु मामला ऐं उन खां अलावा इस्टेब्लिशमेंट हाणे इस्टेब्लिशमेंट जेकॾहिं वाक़ई न्यूट्रल थी बीहे थी या न्यूट्रल थी वई आहे त हाणे ॾिसणो इहो आहे त पर माज़ी में इस्टेब्लिशमेंट जो जेको बि किरदारु रहियो आहे उनखे साम्हूं रखी वरी बि हीअ हुकूमत अञा ॼाण हिकिड़ो फूके पई क़दम रखे ऐं हिन हुकूमत खे अञा हिकिड़ी ज़मानत जी ज़रूरत आहे। छो त एॾा वॾा फ़ैसिला कोन पियो करे सघे। ज़मानत खपे हिनखे जेकॾहिं हीअ मसइलनि खे हल कनि ऐं मसइलनि जा हल इहे आहिनि त हीअ अहिड़ा कड़ा फ़ैसिला कनि। कड़ा फ़ैसिला मतिलबु आहे सब्सिडी ख़तमु कंदा त ज़ाहिर आहे वरी महांगप जेका आहे सा उहा तूफ़ान हिकिड़ो उथंदो ऐं जेको हिन वक़्तु सूरत हाल आहे इहा उन खां ॿीणी टीणी ख़राबु थी सघे थी आवाम लाइ। पर इहे फ़ैसिला करणा बि आहिनि ऐं जेकॾहिं फ़ैसिला नथा करे सघनि त पोइ हिन हुकूमत ऐं अॻी हुकूमत जो कहिड़ो फ़र्क़ु हो? कोई फ़र्क़ु कोन हो। ऐं मतिलबु इहो आहे त हाणे हिननि खे जेकॾहिं कड़ा फ़ैसिला कंदा हिननि सोचियो आहे त जेकॾहिं हिननि खे छॾियो वियो बाक़ी रहियल पीरियड जेको छॾियो वियो त हीअ कुझु फ़ैसिला हाणे कड़ा कंदा। पर ईंदड़ हिन बजट में जेका हाणे मई में जून में पेश करणी आहे पर पोइ हीअ वरी साल कढी वरी ईंदड़ बजट जेका पेश करे उन खां पोइ इलेक्शन में वञणु चाहींदा। इहो प्लान आहे हिन हुकूमत जो, PDM जी हुकूमत जो। पर PDM जी हुकूमत खे हिकिड़ो डपु बि आहे त जेकॾहिं हिन विच में इस्टेब्लिशमेंट इहो कमु करे थी, छो त इस्टेब्लिशमेंट में बि कुझु धड़ाबाज़ी नज़र अचे पई, जंहिंमें हिकिड़ो धड़ो इन ॻाल्हि जो आहे त हीअ हुकूमत बसि कुझु कड़ा फ़ैसिला करे, ॾुखिया फ़ैसिला करे ऐं उन खां पोइ इलेक्शन जो ऐलान करे। हीअ जेका ईंदड़ बजट आहे इहा पेश करे ऐं इलेक्शन में वञे त हीअ हुकूमत जेका PDM जी आहे उहा इहो थी सोचे त जेकॾहिं हू कड़ा फ़ैसिला बि कनि ऐं उन खां पोइ वरी फौरन इलेक्शन में वञनि त इन जो मतिलबु थियो त जेको अॻी हुकूमत जेको गंद करे वई आहे उहो गंद जो टुकड़ो वरी हीअ खणनि पंहिंजे मथे ते ऐं उन खां पोइ हिननि खे सियासी धकु लॻे ऐं इन करे हाणे हीअ हिकु अहिड़ो वॾी ॻाल्हि करण लाइ तयारु आहिनि जेसिताईं हिनखे का ज़मानत मिले। ऐं उहा ज़मानत जेका आहे सा केरु ॾींदो, कीअं थींदो। ऐं हाणे हीअ जॾहिं IMF में वञनि पिया 25 मई ते मुफ्ता इस्माइल जेको हिन जो वज़ीर आहे उहो वञे पियो IMF सां ॻाल्हाइण लाइ। तंहिंजे करे IMF जा वरी बि शर्त जेके आहिनि से उहे इंतिहाई कड़ा शर्त हूंदा ऐं उन्हनि कड़नि शर्तनि खे जेकॾहिं हीअ इम्प्लीमेंट कंदा त ज़ाहिर आहे वरी अवाम जूं वरी चीखूं निकिरंदियूं ऐं उनखां पोइ जेकॾहिं हीअ नथा कनि त बि हीअ कोन था हली सघनि। हाणे इन सूरताल में छो त पोइ वरी पाकिस्तान वटि वरी ज़रे मुबादलो खुटे थो ऐं पाकिस्तान जी हुकूमत इन लाइक़ु न रहंदी त हू जेका आहे सा वधीक पंहिंजे इम्पोर्ट जा बिल ॾेई सघे ऐं वरी डिफॉल्ट थियण जो ख़तरो आहे। ऐं डिफॉल्ट जो मतिलबु आहे त नाज़रीन पोइ उन मुल्क खे जेको डिफॉल्ट मुल्क थींदो आहे को कर्ज़ु ॾियण लाइ तयारु न हूंदो आहे ऐं उनखे कर्ज़ ते को शयूं मिलण लाइ मिलंदियूं कोन्हनि ऐं इम्पोर्ट बंदि थी वञे त उन में के पॉज़िटिव इंडिकेटर बि ऐं नेगेटिव इंडिकेटर्स बि हूंदा आहिनि। जॾहिं उहे शयूं जेके तमामु ज़रूरी आहिनि उहे बि न ईंदियूं, दवाऊं आहिनि मसइलनि
या उनजा इंग्रेडियंट्स आहिनि उहे जेकॾहिं हिन में न आया मुल्क में त मुल्क में लाइफ सेविंग ड्रग्स जेके आहिनि उहे कोन ठहंदियूं कोन ईंदियूं त वॾो हिकिड़ो भूचाल पैदा थी सघे थो। तंहिं करे ईंदड़ जेके 72 घंटा आहिनि अॼु हालांकि अॼु 24 तारीख़ आहे सुबुह जो आउं हीउ प्रोग्राम पियो रिकॉर्ड कयां पर सुभाणे 25 ते IMF सां ॻाल्हियूं थींदियूं ऐं उन ॻाल्हियुनि जो छा नतीजो निकिरंदो। हाणे इहे 48 घंटा जेके आहिनि इहे तमामु अहम थी विया आहिनि त IMF सां ॻाल्हियूं कनि था, शर्तूं कहिड़ियूं थो रखे IMF या ही पंहिंजे जेके मजबूरियूं आहिनि उहे IMF खां मञाइनि था या IMF जूं कड़ियूं शर्तूं कड़ियूं गोलियूं हिननि खे खणियूं पवनि थियूं। सो नाज़रीन हीअ मुल्क जी सियासी सूरत हाल आहे, इंतिहाई गंभीर आहे ऐं दुआ था कयूं त हिन मामले मां मुल्क पाकिस्तान निकिरी अचे, सियासी सूरत हाल बहितर थिए ऐं इक़्तिसादी सूरत हाल बहितर थिए। सो लिहाज़ा अवां दोस्तनि सां इहे सभु ॻाल्हियूं शेयर कयूंसीं ऐं आख़िर में आउं इहो अर्ज़ु कंदुसि त हिन चैनल खे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स बि कयो। ही बेल आइकॉन हूंदो आहे उनखे बि तव्हां दबाए छॾींदा त मुंहिंजूं जेके वीडियोस आउं तयारु पियो कयां अवां दोस्तनि लाइ उन्हनि ताईं जल्दी पहुची वेंदियूं। महिरबानी। थैंक यू।